यज़ीद जे लश्कर में यज़ीद जे कचहरीअ में काफ़िलो पहुतो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह अन्हु जो सिर थाली में रखियो अथनि। थाली में रखी यज़ीद जे आॾो पेश कयो वियो आहे त असांखे इनाम ॾे, असां तुंहिंजो बाग़ी मारे आया आहियूं। ॿिया सभु कैदी कचहरी में गिरफ़्तार थिया पिया आहिनि। यज़ीद जे हथ में लकुड़ आहे। पलीत छा थो करे, उन लकुड़ सां इमाम हुसैन आली मक़ाम जे ॾंदनि खे धक पियो हणे ऐं चवे पियो त तोखे अलाह जेका सज़ा ॾियणी ई सा ॾिनी अथई, मुंहिंजी मुखालफ़त कई हाणे सज़ा चख। उते हिकिड़ो मुस्लमान वेठो आहे, पोढ़ो आहे, महबूब पाक जी हुन ज़ियारत कई, उथी बीठो आहे, चवे थो यज़ीद भली मूंखे मार, तरार वहाए, पर लकुड़ परे कर। जंहिं जाइ ते लकुड़ थो हणी, इन जाइ ते मां मुहम्मद खे चुमियूं ॾींदे ॾिठो। इन ॾंदनि ते, इन चपनि ते रसूलुल्लाह जा चप हा। पोइते कर। यज़ीद थो चवे कुराड़ो न हुजांइ हा, कुराड़ो न हुजी हा, पोड़ो न हुजी हा त माराए छॾाए हा। के भली माराए पर मुहम्मद जे बचे जी तौहीन न कर। हाणे माण्हू था चवनि त यज़ीद जो ॾोह कोन हो, अबा धक पियो हणे, ख़ुशियूं पियो करे, पलीत जो ॾोह हुयो या न? वॾो ज़ालिम हो, वॾो मुजरिम हो। इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर साम्हूं पियो आहे। यज़ीद सां गॾु पुटु वेठो आहे तख़्त ते, इमाम ज़ैनुल आबिदीन जो फर्ज़ंद हज़रत सुहिणो ज़ैनुल आबिदीन, इमाम हुसैन जो फर्ज़ंद, इमाम हुसैन जो फर्ज़ ज़ैनुल आबिदीन हेठि वेठो आहे। पुट खे चयईं, ओ मुंहिंजा पुट, तुंहिंजे पीउ जी अॼु कीअं फतह थी आहे, ॾिस हुसैन बग़ावत कई कीअं ख़तम थी मुंहिंजे आॾो पियो आहे। हाणे तूं चओ मुंहिंजो पुटु आहे, हुसैन जे पुट खे त ॿाहिरि निहार कीअं था नगारा वॼनि, ॿाहिरि निहार कीअं था दोहल वॼनि, ॿाहिरि निहार कीअं था नारा लॻनि, मुंहिंजे बाबे जी हुकूमत ज़िंदाबाद लॻी पई आहे। चयईंसि, यज़ीद जो पुटु शुरू थी वियो, ओ ज़ैनुल आबिदीन, तुंहिंजे पीउ जो हाल इहो आहे, मुंहिंजो बाबो तख़्त ते आहे, तुंहिंजे पीउ जी हुकूमत ख़तम, मुंहिंजे बाबे जा नगारा वॼनि था पिया। सोणे साबिर ज़ैनुल आबिदीन ज़बान मां अखर कोन कुछो आहे, ख़ामोश चुप कयो वेठो आहे, छो त इन्नल्लाह मा साबिरीन, का वर्दी कोन थो ॾे पियो। हो बार बार पियो चवे, ॿुध नगारा मुंहिंजे बाबे जा, ॿुध दुहल मुंहिंजे बाबे जा। इमाम साहब ख़ामोश आहे। अञा टाइम इहो हलियो पे ॻाल्हियुनि जो त शहर मां जामे मस्जिद मां बांग शुरू थी। छा शुरू थी? मुअज़्ज़िन चयो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। सभु चुप थी विया। वरी चई अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, छो त मुस्लमाननि जो त मुल्क हो न सही। वरी चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। हाणे मुअज़्ज़िन थो चवे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जमल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो ऐलान मुअज़्ज़िन कयो आहे, ज़ैनुल आबिदीन चुप नथो करे। हाणे ज़ुबान खोले थो, चवे थो ओ यज़ीद जा पुट, तुंहिंजे बाबे जा नगारा बंदि थी वेंदा, दोहल बंदि थी वेंदा, पर अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो आवाज़ क़यामत ताईं हलंदो रहंदो। तुंहिंजे बाबे जो अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, यार ओ यज़ीद जा पुट, तुंहिंजे बाबे जा नगारा तूल तमामा, दोहल तमामा, ये बंदि थी वेंदा। तुंहिंजे बाबे ते दुनिया लानत कंदी रहंदी, पर मुंहिंजे बाबे मुहम्मद जो नारो मशरिक़ खां मग़रिब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं, ज़मीन खां लामकान ताईं, क़यामत ताईं हलंदो। अब हले थो या न? इहो मुंहिंजे सोणे हुसैन जी फतह याबी आहे।